नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोबोदरो मां खबर ॾींदा सोबोदरो लग गोठ साहिब सियाल जरेवासी मिसमात आलमा खातून दी पीरल मला मुड़स अली मोहम्मद सियाल सां गॾु मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। मिसमात आलमा खातून ताईंदे चयो त आलमा आहे मुंहिंजे पीउ जो नाम पीराणो आहे, मुंहिंजे मुड़ुस जो नाम रुस्तम मलाव आहे और इहो धारिया माण्हू आणींदो गैर माण्हू आणींदो। पोइ मां इन ते इतराज़ कयोमांसि, मना कईमांसि त बि न मुड़ियो ऐं आणींदो। चवंदो तूं मूंखे छा कंदीअ, तूं छा कंदीअ, वञी पंहिंजनि खे ॿुधाए वञी आणींदो। पोइ मूंसां ज़ुल्म कंदो, पोइ मूंसां नहाक कयईं। पोइ इन जे करे मां सम्झ निकिती आहियां। पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां मां पंहिंजो मुड़ुसु कयो आहे अलीमत साल मला सियाल। हाँ उन्हें तलाक ॾिनी आहे, मूंखे साल थी वियो आहे। सियाल मां आलमा खातून सां शादी कया 3 महीना गंबट कोर्ट सगोरी में 3 महीना अॻु 3 महीना अॻु। हाणे मुंहिंजा माइट वेड़ी दुश्मन बणिजी विया आहिनि। मुंहिंजे घर ते हमिलो थो थियनि। धनी बश्क मला, अली गुल मला, मुख्तियार मला, अख्तियार मला, रुस्तम मला, अकबर मला ऐं गुलज़ार मला ऐं मुमताज़ मला जेके मूंखे मोतमार जी धमकियूं ॾियनि था ऐं चवनि था तव्हांखे न छॾींदासीं। SP खे असां कयूं था त असांखे तफ़सील ॾिनो वञे ऐं सूबेदारो पुलिस ते मुंहिंजे भाउ खे पूरो केस करे मंशात जो उन में बदिराए ऐं गिरफ़्तार कराए छॾियो। असांखे तफ़सील ॾिनो वञे। असांखे माना उन्हनि मां जानी माली नुक़सान आहे। ज़मीर मला ऐं मुख्तियार मला ऐं धनी बश्क मला ऐं अली गुल मला मां ये चवनि था असां तव्हांखे न छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।